इहो छा हुयो? बाबा इहो आखिरी जहाज़ हुयो ऐं आखिरी इंसान हुयो जेको मरी वियो ऐं जंग आखिरी इंसान जे मौत ते ख़त्म थी वई। छा आखिरी इंसान हो? बाक़ी असां सभु शैतान आहियूं। अहिड़ी कावड़ थी अचे जो बूथ में हुणियो नूर विञाइजे। अरे असीं तोखे शैतान था लॻूं? न, बाक़ी तव्हां ख़ुदा जा चूंडियल बंदा आहियो। हे आदम, हे मकवारी मरियम जेका ईसा खे जनम ॾींदी, ऐं हे नूह जेको ॿेड़ो प्यार कंदो ऐं बाक़ी बची वियल बंदनि खे हिन बाहि जे समुंड मां कढी पार कंदो। दिलदार हीउ न मुड़ंदो। लॻे थो त हिनखे हमेशा जे लाइ ख़तम ई करणो पवंदो, मरणो पवंदो हिनखे। बाबा बाबा हिननि खे रोक। मालिक असीं इंसान सुधरण वारा न आहियूं। हाणे तूं पंहिंजो असां नासिल कर मुंहिंजा मौला। हिन धरती ते बाक़ी बची वियल इंसाननि खे वजूद में ख़त्म करे छॾ मौला। छो त ही इंसान सुधरण वारो न आहे। ही हिन धरतीअ ते रुगो फसाद खड़ो कंदो। कॾहिं बि अमर सां थी नथो सघे। मुंहिंजा मालिक तुम्हारी कुदरत जो अज़ाब नाज़िल कर ऐं हिननि बची वियल बंदनि जो वजूद हिन धरतीअ तां ख़त्म करे छॾ। मुंहिंजा मालिक ख़त्म करे छॾ, ख़त्म करे छॾ। उन लाइ तोखां माफ़ी था घुरनि। हा बाबा हिननि खे माफ़ी घुरणु घुर्जे जेकर असां सभिनीनि खे प्यार में रहणो आहे त। ठीकु आहे, माफ़ी ॾे। असांखे ग़लती थी वई, तूं असांखे माफ़ कर। पर तूं ॿीहर अहिड़ियूं ॻाल्हियूं करे असांखे ख़ौफ़ में न विझ। बाबा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, पर ॾाढी बुख लॻी आहे जेका हाणे मां बर्दाश्त करे नथो करे सघां बाबा। पुट खाइण लाइ त कुझु बि न आहे। हाणे असां सभिनीनि खे प्यार ऐं कुर्ब सां रहणो पवंदो छो जो सभई इंसान मरी चुका आहिनि। हाणे असांखे अॻिते जे बारे में सोचणु घुर्जे त ॿीहर हिन धरती खे वरी कीअं आबाद कजे। मां बि त इहो चाहियां थो त हिन धरती खे ॿीहर आबाद कजे। उन लाइ असांखे हिकिड़ो ई कबीलो ठाहे करे पंहिंजो अॻवान चूंडे असांखे गॾु रहणो पवंदो। त पोइ तव्हां पंहिंजो चङो मुड़ुसु मूंखे तस्लीम कयो। मां तव्हांखे बुख कोन मरण ॾींदुसि। मां तव्हांखे बुख न मरण ॾींदुसि। न न न
इनखे चंगो मुड़स पढ़ायोसी ही वरी वरी बाहर कहते ज नाश खणी दो ना जे तू पाण खे न क़ाबिल समझी थो त वञी करे असांजे खाइण पीअण जो बंदोबस्त कर। जेतिरो जल्द थी सके खाइण जो बंदोबस्त करणो पवंदो छो त हाणे असां सभिनी मां कंहिंखे बि भुख साण जी साक नाहे रही। मां तव्हांजो चङो मुड़ुस थींदुसि तव्हांजे खाइण पीअण जो बंदोबस्त बि कंदुसि पर पोइ मूंखे तव्हां चङो मुड़ुस तस्लीम कंदा। उठ वञ ऐं वञी जल्दी अचण जी कर वञ जल्दी वञ। पहिरियां बि ईअं ई तबाह थी हुई क़ौमूं ठहियूं कबीला ठहिया मुल्क ठहिया सरहदूं ठहियूं ऐं लीडर चूंडिया विया ऐं उन्हनि लीडरनि जो अंत आंदो तूं चई थो अञा बि मुल्क ठाहियूं सरहदूं ठाहियूं ऐं लीडर पैदा कयूं। लानत आहे तुझे मुंह मथां लानत।